नाज़रीन ठट्टो मां मूंखे अपडेट कंदा हलूं। मकली जी बिरोही बिरादरी जे मुअज़्ज़िज़ ॻोठ हाजी रसूल बख्श बिरोही जे रहवासी सियासी समाजी शख़्सियत वॾेरो हाजी मोहम्मद इब्राहिम बिरोही सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हू पंहिंजी बिरादरी जो मुअज़्ज़िज़ शख़्स हुजण सां गॾु शरीफ़ घराणे सां वाबस्ता आहे। हाजी इब्राहिम बिरोही चयो त 2 ॾींहनि खां संदन बिरादरीअ जे नौजवान फ़कीर शाहनवाज़ बिरोही ऐं DSP कंप्लेन ठट्टो सैयद गोहर अली लखियारी विच में सोशल मीडिया ते तकरारी पोस्टूं हलनि पियूं। जे मामले में मूंखां बिना पुछण बिना बयान ॾियण जे मुंहिंजे हवाले सां बयान हलायो वियो आहे। जंहिं बयान में का बि सदाकत नाहे। ऐं वाज़े कंदो हलां त असां पीर सैयद सालिह शाह जिलानी नियंग शरीफ़ जा मुरीद आहियूं। फ़कीर शाहनवाज़ बिरोही असांजो अज़ीज़ आहे, जंहिंसां का बि थींदड़ नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदासीं। हिन चयो त संदन नौजवान फ़कीर शाहनवाज़ बिरोही खां कंहिं बि शख़्स खे का बि शिकायत आहे त उहा शिकायत असांखे ॾिए त असां उनजो बि अज़ालो कराइण लाइ तयारु आहियूं। बाक़ी सोशल मीडिया ते अजाई प्रोपेगेंडा करे कंहिं जे किरदार कशी करे कंहिंजी साख खे नुक़सानु पहुचाइण वारो अमल हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो।